अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी वीवो। दोस्तों, मुग़लिया सल्तनत दुनिया जी कई वॾी सल्तनतुनि ऐं रियासतुनि मां हिकु, जंहिं 1526 खां 1857 ताईं पूरे ॾाखिणी खिते मतिलबु साउथ एशिया ते हुकूमत कई। मुग़ल सल्तनत जी हद अफ़गानिस्तान खां बर्मा ताईं हूंदी हुई। हिन सल्तनत जी बुनियाद तैमूरी शहज़ादे ज़हीरुद्दीन बाबर, दिल्ली जे आख़िरी सुल्तान इब्राहिम लोदी खे शिकस्त ॾेई रखी हुई। ज़हीरुद्दीन बाबर खां पोइ ईंदड़ बादशाहनि मुग़लिया सल्तनत जी शान में घणो इज़ाफ़ो कयो। मुग़लनि जे दौर में ई हिंदुस्तान खे सोनी झिरकी जो लक़ब बि मिलियो। हिकु ज़मानो हुओ मुग़लनि जे ख़ौफ़ ऐं जलाल खां दुनिया ॾकंदी हुई, पर पोइ दुनिया जे माण्हुनि उहो वक़्तु बि ॾिठो जो हिन सल्तनत जो आख़िरी बादशाह बहादुर शाह ज़फ़र पंहिंजी ज़िंदगी जे आख़िरी ॾींहंनि में पंहिंजे अंग्रेज़ पहिरेदार खां खुलियल आसमान में साहु खणण जी बि इजाज़त तलब करे रहियो हुओ, पर हुन खे उहा इजाज़त बि न मिली ऐं उते दम ॾिनो जिथे हू क़ैद हुओ। एॾो मान वारो उरूज ऐं एतिरो ख़राबु ज़वाल, हुन जे पुठियां छा राज़ हुओ? छा उहा का अंग्रेज़नि जी साज़िश हुई या का अंदरूनी बग़ावत जंहिं एतिरी अज़ीम सल्तनत खे खोखलो करे छॾियो? पर हक़ीक़त में अहिड़ो कुझु बि न हुओ। उहे मुग़ल बादशाहनि जा पंहिंजा करतूत ई हुआ जंहिंजे करे पूरो हिंदुस्तान अंग्रेज़नि जो ग़ुलाम बणिजी वियो हुओ। अॼु हिकु अहिड़े मुग़ल शहज़ादे जो ज़िक्र कंदासीं जंहिंजी हरकतुनि ते रोइजे या खिलिजे, सम्झ में नथो अचे। दोस्तों, सभ खां पहिरीं त सिंधी वीवो जी तरफ़ां अव्हांखे भलीकार। अगरि अव्हां सिंधी वीवो जी हर नईं ईंदड़ वीडियो खां बाख़बर रहणु चाहियो था त सिंधी वीवो चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं स्क्रीन ते नज़र ईंदड़ बेल आइकन मतिलबु घंटी वारे बटण खे दॿाए छॾियो त जीअं अव्हां असांजी हर नईं ईंदड़ वीडियो खां बाख़बर रही सघो। अचो त वीडियो जे मौज़ू ते वापसि अचूं था। दोस्तों, उन शहज़ादे जो नालो रोशन अख्तर हुओ। हू शाहजहान ख़जिस्ता अख्तर जो पुटु हुओ ऐं शाह आलम शाह बहादुर अव्वल जो पोटो हुओ। सैयद बिरादरान हुन खे जेल मां आज़ादु करायो ऐं 17 सेप्टेंबर 1719 ते तख़्त ते विहारे छॾियो। हुन पंहिंजे लाइ नासिरुद्दीन मुहम्मद शाह जो लक़ब पसंदि कयो, पर तारीख़ हुन जी रंगीन तबियत जे करे हुन खे मुहम्मद शाह रंगीला जो लक़ब ॾिनो। मुहम्मद शाह रंगीलो हिकु अयाश परस्त ऐं ग़ैर मुतवाज़िन शख़्स हुयो। 24 कलाक नशे में धुत रहंदो हुओ ऐं रक़्स, सुरूर ऐं फ़हाशी जो दिलि दीदा हुयो। उहो रोज़ु हिकु नओं क़ानून ठाहींदो हुओ ऐं रोज़ु हुन खे पाणी टोड़ींदो हुओ। उहो हिकु अहिड़े मूडी इंसानु हुयो जेको अचानक कंहिंखे बि खणी हिंदुस्तान जे आला उहिदे ते मरतब कंदो हुओ ऐं जॾहिं चाहींदो हुओ वज़ीर आज़म खे बि बीठे बीठे जेल में विझी छॾींदो हुओ। उहो अक्सर दरबार में उघाड़ो अची वेंदो हुओ ऐं दरबारी बि हुन जी फ़र्मा बरदारी ऐं अतात गुज़ारी में पंहिंजा कपिड़ा लाहे छॾींदा हुआ। हू अक्सर जोशो किताबत में सरेआम दरबार में पेशाब करे छॾींदो हुओ ऐं तमामु मोज़िज़ वुज़रा, दिल्ली जा शरीफ़ ऐं उन वक़्त जा आलिम वाह वाह चई बादशाह सलामत जी तारीफ़ बयानु कंदा हुआ। हू वेठे वेठे हुकुम ॾींदो हुओ त सुभाणे सभई दरबारी ज़नाना कपिड़ा पाए अचनि ऐं वज़ीर पेरनि में घुंघरू ॿधी ईंदा, ऐं वज़ीरनि ऐं दरबारियुनि वटि इनकार जी त का गुंजाइश हूंदी ई कोन हुई। मोहम्मद शाह रंगीलो कॾहिं कॾहिं दरबार में अचण सां ई ऐलान कंदो हुओ त जेल में सभु मौजूदु मुजरिम ऐं क़ैदी आज़ादु कया वञनि ऐं एतिरी तइदाद में ॿिया माण्हू उन्हनि जी जॻह ते जेल में बंदि कया वञनि। बादशाह जे हुकुम ते सिपाही निकिरंदा हुआ ऐं जेको बि मुंहं ते चढ़ंदो हुओ उन खे पकिड़े जेल में विझंदा हुआ। रंगीलो वज़ारतूं तक़सीम करण जो बि शौक़ीन हुओ। रोज़ु 5 माण्हुनि खे वज़ारतुनि में शामिलु कंदो हुओ ऐं 50 खां 100 माण्हुनि खे शाही उहिदा बि ॾींदो हुओ, ऐं अॻे ई ॾींहुं उहे वज़ारतूं ऐं शाही उहिदा उन्हनि माण्हुनि खां वापसि वरिता वेंदा हुआ। हू तवाइफ़ुनि सां गॾु दरबार में ईंदो हुओ ऐं उन्हनि जे टंगुनि ऐं ॿाहुनि ऐं पेट ते वेही कारोबार सल्तनत हलाईंदो हुओ। हू शहर जे काज़ी खे शराब सां वज़ू करण ते मजबूर कंदो हुओ ऐं हुन जो हुकुम हुओ त हिंदुस्तान जी हर ख़ूबसूरत औरत हुन जी अमानत आहे ऐं हुन जी अमानत में कंहिं बि ख़यानत कई त हुन जी ॻिची कटी वेंदी। रंगीले पंहिंजे दौर में पंहिंजे अज़ीज़ तरीन घोड़े खे वज़ीर मुमलकत जो उहिदो ॾिनो हुओ ऐं उहो घोड़ो शाही लिबास पाए वज़ीरनि सां गॾु विहारियो वेंदो हुओ। जॾहिं ईरान जे बादशाह नादिर शाह हिंदुस्तान ते हमलो कयो, उन वक़्तु मोहम्मद शाह रंगीले जी ई हुक्मरानी हुई। मोहम्मद शाह रंगीले वटि 1 लख फ़ौजी हुआ ऐं नादिर शाह वटि सिर्फ़ 55,000 फ़ौजी हुआ, पर किथे हू जंगुनि जो माहिर ऐं किथे वीचारो रंगीलो साहिबु। उहा जंग दिल्ली खां कुझु किलोमीटर परे करनाल जे इलाइक़े में थी। हुन जंग खे तारीख़ जो ई मज़ाहिया जंग चयो वञे थो, छो जो रंगीलो साहिबु पंहिंजूं तोबूं दिल्ली में ई विसरी अची वियो ऐं हुन जो फ़ाइदो वरितो नादिर शाह ऐं मुग़लिया फ़ौजुनि खे तोबुनि सां भुनी रखियो। उते फ़तह हासिल करण खां पोइ नादिर शाह दिल्ली पहुतो ऐं क़त्ले-आम जो हुकुम ॾिनो ऐं जेको मिलियो लुटींदो वियो। तख़्ते ताऊस, कोहिनूर हीरा, हज़ारे हाथी ऐं जंगी घोड़ा बि पाण साण गॾु खणी वियो। पर मोहम्मद शाह रंगीलो ऐं उन खां पोइ अचण वारनि बादशाहनि बि उन वाक़े मां सबक़ न सिखियो, बल्कि हू इन ई ऐशो इशरत में मसरूफ़ रहिया जीअं हू पहिरीं हुआ। मोहम्मद शाह
पंहिंजे 27 सालनि जे दौरे हुकूमत में सैरो शिकार जे अलावा कॾहिं बि महल खां ॿाहिरि न निकितो। मोहम्मद शाह रंगीलो कसरत शराब जे करे 26 अप्रैल 1748 ते इंतकाल करे वियो ऐं तारीख़ में मज़ाहिया किरदार बणिजी करे अॼु बि कहाणियुनि ऐं मिसालुनि में ज़िंदा आहे। वीडियो पसंदि अचे त लाइक ज़रूरु करियो ऐं पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर करियो। वधीक अहिड़ी वीडियोस ॾिसण लाइ विज़िट कंदा रहो सिंधी वीवो। थैंक यू।